जिला रिपोर्टर जाम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी जिला काउंसिल जाम शोरो जो बजट इजलास चेयरमैन सुहेल अहमद शोरो की सदारत हेठ थी गुजरो। हिन इजलास में साल 2024-2025 जिले जो तरक्याती स्कीमूं लगभग 16 करोड़ रुपयनि जूं मेंबरनि जे इतफ़ाक़ राय सां मंज़ूर कयूं वयूं। हिन इजलास में जिले काउंसिल जाम शोरो के वाइस चेयरमैन अमानुल्लाह शाहानी, चीफ ऑफिसर डॉक्टर कैलाश कुमार केवलानी, अकाउंट्स ऑफिसर परवेज़ बलोच, मेंबर डॉक्टर भूनमल भगवान दास, हाकिम खान नूहानी समेत जिले काउंसिल जाम शोरो के केतरनि मेंबरनि ऐं ऑफिसरनि शिरकत कई। इन इजलास में ज़िले के मेंबरनि पंहिंजनि इलाक़नि जा मसला पेश करे मसलनि बाबति बहस कयो, जंहिंमें साफ़ पानी, तालीम, सिहत, रोज़गार बाबति ऐं क्राइम खे रोकण लाइ चेयरमैन खे रिथूं पेश कयूं। जॾहिं त चेयरमैन सुहेल अहमद शोरो सभिनी आयल मौजूद मेंबरनि जा मसला ॿुधा ऐं उन्हनि खे हल करण जो यकीन ॾियारियो। कच्चे में रहूं था ये तकरीबन साल ॿे साल पोइ अचनि थियूं, नेचुरली आहिनि, उनखे पाण कुझु नथा करे सघूं। ऐं ॿी ॻाल्हि त जेका पाण ॻाल्हि कई शाख जी एरिया इंडस्ट्री एरिया में उते जे मुक़ामी माण्हुनि खे रोज़गार जा दरवाज़ा बिल्कुलु बंदि आहिनि। ॿाहिरां माण्हू अचनि था, उन्हनि खे रोज़गार आहे जिन जो हक़ आहे, छो जो जेका पहिरीं इंडस्ट्री लॻे ते इशूज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हि कनि। पहिरीं त उन सां गॾु जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उन्हनि में अञा ताईं पाणी कोन्हे को, उन्हनि जूं रड़ियूं तव्हां ॿुधियूं हूंदियूं, उन ते अमल नथो थिए। छो? उहे असां ॿुधूं था, तव्हां ताईं पहुचायूं था, अमलनि में उहे त वधीक बहितर रहंदो। उन सां गॾु कुझु मुंहिंजूं सजेशन्स आहिनि जेके हिन ऐवान जे अॻियां रखंदुसि मां, त असांजी जेका बजट आहे तक़रीबन जेको आहे 54 करोड़ रुपया हींअर साल में असां तक़रीबन 97 स्कीम्स कयूं आहिनि, पर जेकर असांजा इंजीनियर साहब ऐं कॉन्ट्रेक्टर साहब ने गुज़ारिश कई वञे, बाउंड कयो वञे त जेके बि स्कीमूं डिस्ट्रिक्ट ऑर्डर जो ॾाढो मसइलो थी वियो आहे। असां वटि टे इदारा जीअं असां ॿुधायो त 5 इदारा आहिनि, पर हाणे 5 इदारा जेके मोस्टली शागिर्द वग़ैरह पढ़नि था, इवन असांजे सोसाइटी में जेके असांजा लोकल रवासी आहिनि उहे बि इन शयुनि खे फेस था कनि। असां वटि जेको आहे लॉ एंड ऑर्डर जो ॾाढो मसइलो थी वियो आहे। माना आहे ॾींहं ॾिठे जो तव्हां सुबुह जो घरां निकिरी अॻिते उरूज ते आहे, पर कोशिशि इहा कयो सभु गॾिजी सॼी त हिकु दफ़ो ऑफिसर पंहिंजे हिन ऐवान में घुरायो ज़रूरी। इख़्तियार आहे न आहे कीअं करे को पंहिंजा सोर्स लॻाए DC वे SSP वे, त घटि में घटि उन्हनि खे इहा ख़बर पवे त जेको असां ज़िले काउंसिल में काउंसलरनि जो या आवाम जो